नमस्कार। सिंधु सागर भारत में अवां सभिनीनि जी दिली आज्ञा। असां संघ लोक सेवा आयोग जो जेको IAS जो सिलेबस आहे उन सिलेबस में शामिल किताब डॉक्टर चोएथराम प्रताप राय गिदवानी पढ़ी रहिया आहियूं। अॼु ताईं असां इन जा 9 चैप्टर ॾिसी आया आहियूं ऐं हाणे असां अॻियां हलूं था पिया चैप्टर 10 ते जेको आहे नई लहर। हाणे नई लहर कहिड़ी आई आहे? सिंध में आई आहे या पूरे हिंद में आई आहे? तो पूरे हिंद में आई आहे, पूरे हिंदुस्तान में आई आहे। उहा कीअं आई आहे अचो ॾिसूं था। 16 फरवरी 1928 में साइमन कमीशन थो अचे पियो हिंदुस्तान में। त उन साइमन कमीशन जेको आहे, जेका बि इंक्वायरी करणु आयो आहे, त उन जे ख़िलाफ़ु जेको आहे वोटिंग करणी आहे। त उन जे ख़िलाफ़ु वोटिंग जे लाइ सॼो माहौल जेको आहे उहो सिंध में ठहे थो पियो। त सिंध मां जेको इंडियन जेका पंहिंजी पार्लियामेंट आहे उन में सेठ हरचंद राय विशिनदास क़ौमी पार्टी यानी नेशनल पार्टी जो मेंबर हो ऐं लाला लजपत राय हुनखे चयो त हिन जे ख़िलाफ़ु वोटिंग करण जे लाइ तोखे दिल्लीअ में अचिणो आहे। छो त तंहिं टाइम में बि उहा क़ौमी असेंबली जेका आहे उहा दिल्लीअ में हुई ऐं हीअ हमरा जेको सेठ हरचंद राय उहो बीमार हो, उहो अचणु वञी न पियो सघे। पर लाला लजपत राय हुनखे चयो त लाला लजपत राय जे चवण ते उहो तां सिंध मां हले थो पियो ऐं दिल्लीअ में पहुचे थो पियो। जॾहिं की हुनखे डॉक्टरनि जेका सख़्तु मना कई तोखे हिलणो बि न आहे, माना बैड तां त हिलणो ई न आहे, ॿाहिरि वञण जी त ॻाल्हि ई वॾी आहे। पर हू नथो मञे डॉक्टरनि जी ऐं सिंध मां हले थो, दिल्ली अचे थो पियो ऐं साइमन कमीशन जे ख़िलाफ़ु जेको आहे वोट करे थो पियो ऐं उनखां पोइ बीमार थो थी पए। हिन वोटिंग कई आहे ऐं उन में वोटिंग जे करे हू बीमार थी पियो आहे, मतिलबु एग्ज़शन जे करे बीमार थियो आहे, वोटिंग जे करे बीमार कोन थियो आहे। पोइ उतां ई हुते हुनखे जेको आहे अस्पताल में भर्ती थो करायो वञे, जिते हुन साईं हरचंद राय विशिनदास जेको आहे पंहिंजा प्राण ॾिना हुआ। ऐं उन ई टाइम में ऑल पार्टी कॉन्फ्रेंस बि हुई दिल्लीअ में। त जयरामदास दौलतराम, विष्णु शर्मा बि उते वियल हुआ। उहे हुननि सां उते मिलनि था पिया ऐं उन्हनि जी हाल चाल पुछनि था पिया वञा। उन्हनि जी गॾिजाणी उते थिए थी पई। इहा हिकु नई लहर जी पहिरीं आहे। पोइ अचे थो कांग्रेस में कराची वक़्तु जेको आहे कांग्रेस थिए थी पई, अधिवेशन थो थिए पियो। त उन्हनि खे जेको रहण जो बंदोबस्तु जेको कयो वेंदो हो, माने जेको शहरु अॾायो वेंदो, तंबू लॻाया वेंदा हुआ, त उन खे सेठ हरचंद राय जो नालो थो ॾिनो वञे हली। ऐं डॉक्टर चोएथराम हिन जे खुलियल इजलास में सेठ जे गुणनि जी वाखाण बि कई आहे। साइमन कमिश्नर जो बहिष्कार पूरे मुल्क में थियो, कमीशन कराची में बि अचणी हुई। त डॉक्टर चोएथराम तंहिं टाइम ते प्रांतिक असेंबलीअ जो अध्यक्ष हो। त उन अॻुवाट जी मीटिंग कराई आहे हैदराबाद में ऐं इहो फ़ैसिलो कयईं त सॼी सिंध मां कमु कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे अॻुवाट कराची में अचनि, जीअं बहिष्कार पूरी तरह सां कामयाबु थिए। तव्हांखे ध्यानु हूंदो की जॾहिं ब्रिटिश जो राजकुमार आयो तॾहिं बि हुननि हुनजो बाइकआउट कयो। त हाणे ई साइमन कमीशन जो बि बाइकआउट आहे। त सॼी सिंध मां कार्यकर्ताउनि खे घुराइण लाइ हुन हैदराबाद में मीटिंग घुराई आहे। पंजाब में लाला लाजपत राय जे नेतृत्व में कार्यकर्ता इकट्ठा थिया। त पंजाब पुलिस जेका आहे उहा ॾाढाईअ लाइ मशहूरु आहे, माना ज़ोर ज़बरदस्ती उहा कंदी हुई। तव्हांखे यादि हूंदो जलियांवाला बाग कांड। त जलियांवाला बाग कांड में कीअं हुन माण्हुनि ते गोलियूं हलाई हुयूं। त उते लाठी चार्ज थो थिए पियो ऐं लाठी चार्ज में डॉक्टर जो पंहिंजो लाला लजपत राय खे बि हिकु लठ लॻी थी पई ऐं हू अस्पताल में भर्ती थी वञे हली, जिते हू 17 नवंबर 1929 ते हुनजो सुर्गवास थो थी वञे। माना आज़ादीअ जो हिकु ॿियो दीवानो लाला लजपत राय पंहिंजा प्राण थो छॾे हिकु आंदोलन में। हिन घटना जे करे सॼे मुल्क में चइजे हिकिड़ो ॾुखो हो कि असांजो हिकिड़ो नेता वियो हली, पर हुन सां गॾोगॾु जेको आहे सरकार जे ख़िलाफ़ बि नफ़रत पैदा थी वई हली। त एॾी नफ़रत पैदा थी तो जो जंहिं पुलिस ऑफिसर, अंग्रेज पुलिस ऑफिसर लाला लजपत राय खे लठियूं हणियूं हुयूं या जंहिंजी लठ लाला लजपत राय खे लॻी, उन खे गोली मारे उनजो क़तलु कयो थो वञे। इहे असांजे नौजवान स्वतंत्रता सेनानियुनि कमु कयो हो हली। डॉक्टर चोएथराम जा लाला लजपत राय सां ॾाढो सुठो प्रेम हो। छो लाला जी जॾहिं बि ईंदो हो कराचीअ में त डॉक्टर साहिब सां ज़रूरु मिलंदो हो। संदसि मृत्यु ते हाणे हुनजो जेको एॾो अटैचमेंट आहे, एॾी इंटीमेसी आहे, त डॉक्टर एतिरो रोए थो, जंहिंखे सिंधी में चवंदा आहियूं ओछगारू ॾेई करे रोए थो पियो। छो जो हुन जेको जीअं पंहिंजो को अज़ीज़ केॾी महिल गुज़ारे वञे हली त केतिरो ॾुखु थींदो आहे, एतिरो ॾुखु चोएथराम खे थिए थो पियो हली। भारत जा 2 थंबा
बाल गंगाधर तिलक ऐं लाला लाजपत राय। ऐं टियों चवंदा हुआ हिन जी भारत जी जेका स्वतंत्रता आंदोलन आहे उन जा 3 थंभा हुआ, लाल, बाल ऐं पाल। लाला लाजपत राय, लोकमान्य बाल गंगाधर तिलक ऐं पाल। त उन्हनि मां 2 थंभा जेके आहिनि उहे असांजा किरी था पवनि पिया ऐं उन खां पोइ जेको आहे असांजे आज़ादीअ जो जेको हाल आहे उहो महात्मा गांधीअ ते पूरी तरह सां अची थो वञे हली, निर्धारित थी थो वञे हली। त 1929 में कांग्रेस में कांग्रेस जो अधिवेशन थिए थो लाहौर में, ऐं लाहौर में पूर्ण स्वराज जो ठहराव जेको आहे बहाल थो कयो वञे। यानी 1929 ताईं कांग्रेस इहो बिल्कुलु ई ठहराव न पास कयो त असांखे को स्वराज वठिणो आहे या आज़ादी वठिणी आहे या पूरी आज़ादी वठिणी आहे हली। माना हाणे यादि रखो त 1929 में लाहौर में झेलम नदीअ जे किनारे ते इहो अधिवेशन थियो आहे ऐं उन में पूरो आज़ादीअ जो ठाह पास कयो आहे हली। त 1931 में हिंदू अख़बार जो जेको ख़ासि परचो थो निकिरे पियो उन में हिननि रोशनी विधी आहे त महात्मा गांधीअ जे पारां 1929 में घोषणा कई वई त नमक सत्याग्रह कयो वेंदो वरी। त नमक सत्याग्रह सॼे हिंदुस्तान में थींदो त नेचुरली आहे सिंध में बि थींदो। त सिंध में ठठोली थी थिए पई। ठठोली छा थी थिए पई? छो जो 1921 में महात्मा गांधीअ सुट कतण ज़रिए स्वराज वठणु चाहियो हो, सो कामयाबु न वियो हो। इन ई बाबति डॉक्टर जॾहिं साबरमती आश्रम में वियो हो त गांधीअ खे चयो हुअईं त बापू जी इन ई लूण जे सत्याग्रह जे बारे में जेठमल संपादक हूंदो हो हिंदुअ जो, त उन जे नाले थो चए पियो। हाणे लिखियो डॉक्टर चोइथराम आहे पर चए थो कंहिंजे नाले जेठमल पंहिंजी अख़बार में लिखियो आहे त 1921 में महात्मा सुट जे ढेरनि सां स्वराज ते वरितो ऐं हाणे लूण जे लॾुनि सां थो स्वराज वठे। इन ई जो मतिलबु इहो थियो त जहिड़ो स्वराज अॻे मिलियो तहिड़ो हींअर बि मिलंदो। इन ई मीटिंग में राजगोपालाचारी मद्रास मां, गंगाधर देशपांडे कर्नाटक मां ऐं बाबू राजेंद्र प्रसाद बिहार मां आयल हुआ जेके महात्मा जा शिष्य हुआ, से बि संदसि सां सहमत रहा हुआ। यानी महात्मा गांधी जेको सुट उणण जो चरखो हलाइण जो घोषणा कई हुई कि असीं 1 करोड़ चरखा हलाईंदासीं, मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो आहियां त उन में सुट उणण जो सॼो कमु हो ऐं स्वदेशी आंदोलन हुन हलाइण जी कोशिशि कई हुई। ऐं उन खां पोइ हाणे नमक सत्याग्रह, उन में नमक सत्याग्रह में छा थींदो माना कंहिंखे विश्वास कोन हो, पर महात्मा गांधी पंहिंजी ॻाल्हि जो पको हो। माना हुन जेकॾहिं सोचे रखियो आहे त उहो हुन सोचे ई रखियो आहे, उहो हू कंदो ई कंदो। हाणे छा थो थिए, उते हुनजो राजेंद्र प्रसाद बि आयल आहे ऐं महात्मा जा शिष्य आहिनि, उहे बि ॿुधाइनि था, उहे बि सहमत करनि के। छो जो हिंदू ऐं मुस्लिम जेके आहिनि 1922 खां पोइ अलॻि अलॻि थी चुका हुआ, कांग्रेस खां परे वञी चुका हुआ। कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी सैयद महमूद हो, उहो बि हिनखे शामिल राय न हो, यानी महात्मा गांधीअ सां गॾु न हो, पर बापूअ पको पहो पचाए रखियो हो त जीवत जी आख़िरी युद्ध करणी अथमि, संसार खे अहिंसा जो नओं पाठ पहुचाइणो अथमि, भारत माता जा बंधन इन ई नए तरीक़े सां आज़ादु करणा अथमि। यानी आज़ादीअ जो आंदोलन असांखे अहिंसक तरीक़े सां हलाइणो आहे। ब्रिटेन भली असांजे मथां हिंसा करे, असांखे लठियूं हणे, असांखे मारे छॾे, पर पाण भई ॾाढी महात्मा गांधी, महात्मा बुद्ध वांगुरु असीं अहिंसा मञंदासीं। महात्मा बुद्ध जी अहिंसा ॿिए तरीक़े जी अहिंसा हुई, हिते अहिंसा जो को पाठ हो कोन, पर महात्मा गांधी हो, मञियो भई अचो छा थो करे। 2 ॾींहंनि ताईं महात्मा गांधीअ जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। 2 ॾींहं सॼा सारा कांग्रेस अधिवेशन जा 2 ॾींहं उन में ॻाल्हियूं कंदो रहियो महात्मा गांधी। ऐं आख़िर में छा थो फ़ैसिलो थिए त 14 फरवरी 1930 ते फ़ैसिलो थियो त गांधी पंहिंजनि आश्रम वासियुनि सां गॾु नमक सत्याग्रह जी युद्ध जारी रखणु थो चाहे, तंहिंखे वर्किंग कमेटी पसंदि थी करे पंहिंजे आश्रम वासियुनि सां गॾु आंदोलन कंदो। त इन नमक सत्याग्रह जी जेका सूचना आहे या लिखित में ख़त जेको आहे उहो वायसराय खे महात्मा गांधी मोकिले सोचे कि मां हिन तरीक़े सां आंदोलन करण वारो आहियां, और वायसराय हुनखे केयर ई कोन थो करे, हुनखे माना तवजो ई कोन थो ॾिए। ठीकु आहे, तोखे जेको आहे कर, असांजी सरकार हलंदी रहंदी, तूं भली नमक न तोड़, खणी कुझु बि कर, माना हुनखे केयर ई कान कईसि। हलो अॻियां था हलूं। त गांधी पंहिंजे आश्रम मां निकिरे थो कुझु चूंड माण्हुनि सां गॾु डांडीअ जे लाइ, ऐं धीरे धीरे पंहिंजी मंज़िल में वधे थो पियो त हिनखे जन समर्थन चङो मिली थो वञे हली।
माना डांडिया ताईं पहुचंदे पहुचंदे जेके बि ॻोठ जेके बि शहर हुआ उन हर ॻोठ ऐं शहर में महात्मा गांधीअ सां गॾु माण्हू जुड़ंदा था वञनि ऐं उन सां गॾु यात्रा में शामिलु था थींदा वञनि। इहो ॾेखारे थो त सरकार जे ख़िलाफ़ु केतिरो रोष हो असांजे आम माण्हुनि में। ऐं हीअ जेको आहे महात्मा गांधी क़ुर्बानीअ जो जेको ॿिजु आहे उहो छुटींदो छुटींदो अॻियां वधंदो वञण लाइ। हाणे सिंध में था चुकिया त क़ौमी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं 6 अप्रैल खां सत्याग्रह जूं तयारियूं शुरू थियूं थी वञनि हली। ऐं सिंध में डॉक्टर जेको आहे ज़बरदस्ती हिकिड़ी काउंसल ठाही, माना जंहिंखे चइजे की करो या मरो वारी हिकिड़ी काउंसल। हालांकि गांधी जो करो मरो जो आंदोलन पोइ थो अचे, पर सिंध में जेको आहे डॉक्टर ॾाढी सवली तरीक़े सां इहा हिकिड़ी जंगी काउंसल थो ठाहे पियो ऐं उनजो पाण प्रेसिडेंट थो चूंडियो वञे ऐं सॼी सिंध मां कार्यकर्ताऊं घुराया था वञनि ऐं कराची बंदर रोड ते सत्याग्रह जी छावनी खोली थी वञे हली। हिकु बाक़ाइदा उन में वॉलंटियर्स वेहनि था जिते उन्हनि वॉलंटियर्स जी भर्ती थी कई वञे हली। माना हिकु जीअं स्कूल में भर्ती थींदी आहे या रजिस्टर खणी करे भर्ती था कनि पिया। कैंप जी व्यवस्थाउनि लाइ डॉक्टर स्वामी कृष्णानंद, महाराज लोकूराम ऐं ॿियनि शहर जे वापारियुनि वटि वञनि था पिया, छो जो हेॾो वॾो शहर अॾियो वियो, कार्यकर्ताऊं पिया अचनि त उन्हनि जी रोटी पाणी खाधे पीते जो बंदोबस्तु कीअं थींदो। त हीअ सभु पंहिंजे कराची शहर जे वापारियुनि वटि वञनि था। उतां खाधो पीतो भाॼियूं फ्रूट सभु उन्हनि खे मुफ़्त में मिलण थो थी वञे हली। एतिरे क़दुरु जो कपिड़ो ऐं खीर खंड बि जेको आहे वापारी उतां मोकिलींदा था रहनि ऐं हीअ आंदोलन खे सपोर्ट थो करे पियो लोकल कराची वारा। जंगी काउंसिल जी जेका ऑफिस आहे उहा महाराज लोकूराम जी जॻह में खोली वई हुई हली ऐं काउंसिल जूं मीटिंगूं राति जो देरि ताईं उते ई थींदियूं हुयूं। ॿियो हो क्लिफ्टन ऐं ॿियनि हंधनि ते बि इहे जेके आहे मीटिंगूं थींदियूं हुयूं हली। वक़्त ते जयरामदास नारायणदास बीचर, सेठ हरिदास लालजी जंगी काउंसिल में डॉक्टर सां गॾु रहंदा हुआ। सॼी सिंध लाइ सत्याग्रह जो प्रोग्राम ठाहियो वियो ऐं डॉक्टर 3 ॾींहं हैदराबाद, सखर, शिकारपुर, नवाबशाह ऐं लाड़काणो जो दौरो कयो ऐं मोटी करे ॼाण ॾिनई त समूरी सिंध सत्याग्रह में बहिरो वठंदी। रुगो कराची जी कैंप में जेके नौजवान आहिनि उहे ई न, पर सॼी सिंध जा माण्हू जेको आहे उन में बहिरो वठंदा हली। सत्याग्रह जे लाइ टोलियूं ठाहियूं वयूं। इहो बि तइ थियो त शुरूअ में मुख्य कमु कंदड़ सत्याग्रह न कंदा, डॉक्टर ते बि इहा रोक विधी वई हली, छो जो जेकॾहिं नेता गिरफ़्तार थी वियो हली त कार्यकर्ताउनि जो हौसलो पस्त थियो वरी। त कराचीअ जे पहिरें जथे जो महिनदार यानी हुनजो नेता जेको आहे उहो नारायणदास बीचर थी थो वञे हली ऐं उन जे मार्गदर्शन में ई कमु हले थो पियो वरी। काउंसिल रिथूं थी ठाहे त कुझु ॿियो डॉक्टर खे सभ खां पहिरीं गिरफ़्तार कयो वियो। छा थो थिए, हुननि त रिथ ठाही की असांखे नेताउनि खे गिरफ़्तार कोन्हे थियणो आहे, पर पुलिस पहिरीं ई डॉक्टर चोइथराम खे गिरफ़्तार थी वेंदी। 1919 में 6 अप्रैल ते गांधीअ सत्याग्रह शुरू कयो त सिंध में बि 6 अप्रैल 1930 खां सत्याग्रह शुरू थो थिए ऐं सॼे कराची शहर में ज़बरदस्त वायुमंडल थो ठहे। बिना सरकार जे परमिशन जे सरगसूं यानी जुलूस कढिया था वञनि पिया। सत्याग्रहनि जो पहिरियों जथो प्रभात फेरीअ में ख़ालिक ॾिने हाल जे साम्हूं तिलक जे पुतले जे साम्हूं यानी तिलक जी प्रतिमा जेका आहे उनजे साम्हूं अची थो गॾु थिए ऐं 6 खां 13 अप्रैल 1930 ताईं सॼी सिंध में सत्याग्रह शुरू थो थी वञे हली। ऐं नारायणदास बीचर पहिरें जथे जी अॻुवानी कंदे 13 तारीख़ आंदोलन करण वारनि खे सॼे सिंध जी गश्त लाइ मोकिलियो ऐं सत्याग्रह जी दुही दुखाई वई। माना जेके पहिरीं उते कराची में नौजवान इकट्ठा थिया हुआ उन्हनि सभिनी खे वरी पोइ सॼी सिंध में दौरो करण लाइ मोकिलियो थो वञे हली। 14 अप्रैल ते शाही जुलूस निकितो जंहिंमें 10,000 माण्हू हुआ ऐं कराचीअ में जूनो बंदर आहे उतां पाणी खणी था अचनि लूण जो, माना खारो पाणी समुंड जो हूंदो आहे उहो खणी था अचनि ऐं लूणु ठाहिणु शुरू था कनि, यानी नमक सत्याग्रह सिंध में शुरू थो थी वञे हली। 15 अप्रैल अध राति जो पुलिस रस्तनि ते घुमण थी लॻे ऐं 16 अप्रैल प्रभात खां गिरफ़्तारियूं शुरू थियूं थी वञनि हली। 1930 में डॉक्टर चोइथराम, नारायणदास बीचर, स्वामी कृष्णानंद, श्री मणिलाल व्यास, डॉक्टर ताराचंद ऐं विष्णु शर्मा खे गिरफ़्तार थो कयो वञे। महाराज लोकूराम ऐं विष्णु शर्मा जे ऑफिसुनि जी तलाशी थी वरिती वञे ऐं उतां कुझु सामान कढी करे ज़ब्त कयो थो वञे हली। सिज उभरण खां पहिरीं ई गिरफ़्तारियूं कयल जेके बि माण्हू हुआ 6 ॼणा उन्हनि खे कोर्ट में अची विहारियो थो वञे हली। माना कोर्ट खुलंदी 10 बजे, पर उन्हनि खे राति जो गिरफ़्तार कयोसि प्रभात जो त सुबुह 6 बजे अची करे कोर्ट में विहारे था छॾनि ऐं कोर्ट जे ॿाहिरां पुलिस जो बंदोबस्तु सख़्तु थो कयो वञे। पुलिस जी हिकु छावनी थी ठाही वञे हली
ऐं 16 अप्रैल 1930 ते गिरफ़्तारी जो समाचार बिजलीअ वांगुरु सॼी सिंध में फैले थो ऐं हज़ारे माण्हू बैनर ऐं झंडा खणी करे कराची में कठा था थी वञनि हली ऐं उते नारा था लॻाइण लॻनि भारत माता की जय, डॉक्टर चोएथाम जिंदाबाद वग़ैरह जा। कोर्ट में मिस्टर रिचर्डसन छहनी ते केस हलायो जेको बिना रंडक जे हलणु लॻो हो, पर हेठि जो जेका भीड़ कठी थी हुई उहा घमासान अचणु लॻी, गोड़ करणु लॻी ऐं हिक ॿिए खे धका ॾियणु लॻा, न धकम धुका थी वई हली, जेको एतिरो धक लॻो जो हिते जेको जंगलो लॻल हो कोर्ट जे ॿाहिरां उहो भॼी पियो ऐं दर बि जेको आहे टुटण ते अची पिया। नेताउनि माण्हुनि खे माना जेके 6 नेता हुआ उन्हनि कोशिशि कई त माण्हू शांति थियनि, पर माण्हू शांति नथा थियनि त पुलिस लाठीचार्ज थी करे ऐं गोलियूं बि थी हलाए ऐं हशाम माण्हुनि खे शांति करण में जयराम दास बि हो। जयराम दास भीड़ जे विच में वञी थो पहुचे त उते जॾहिं पुलिस गोली थी हलाए त हिकु गोली जेका आहे जयराम दास खे लॻे थी जेका पेट मां हिकिड़े पासे लॻेसि थी ऐं ॿिए पासे निकिरी थी वञे ऐं जयराम दास खे अस्पताल में भर्ती थो करायो वञे हली। उहो उते केतिरा ॾींहं हू भर्ती रहियो आहे हली। छो जो गोली पुलिस हलाई आहे त हिकु नौजवान कार्यकर्ता आहे मेंघराज दुनीचंद ऐं हिकिड़ो असांजो महाराष्ट्र जो कार्यकर्ता उते सिंध में हो, छो जो सिंध तंहिं टाइम में बॉम्बे सां मिलियल हुई त मराठी बि उते रहंदा हुआ। मिस्टर दत्तात्रेय खे गोली थी लॻे ऐं ई ॿई उते शहीद था थियनि पिया। यानी नमक सत्याग्रह जेको अहिंसा जो आंदोलन हो उन में सरकार जे पारां गोली हलण जे करे हिंसा थी थिए ऐं 2 जवान जेका असांजा शहीद था थियनि। इहा 1930 वारी हलचल में वॾी तादाद में कार्यकर्ता जेलनि में मोकिलिया विया, ॾाढा कार्यकर्ता विया। हिन भेरे छा थियो कि कांग्रेस जेके कार्यकर्ताऊं जेलनि में मोकिलिया विया उन्हनि जे लाइ क्लासिस ठाहिया विया, A क्लास, B क्लास ऐं C क्लास, यानी डिवाइड करण जे लाइ। जीअं कार्यकर्ताउनि में ई जेको आहे फ़र्क़ु अची वञे हली कि ॾिसो हिन नेता खे त A मिली आहे, हिनखे B मिली आहे, हिनखे C मिली आहे ऐं असांखे धिका था वञनि पिया। इहो हिकु गवर्नमेंट जो सोचियल सम्झियल साज़िश हुई। त उते डॉक्टर चोएथाम खे इहा ॻाल्हि नथी वणे पई, इहा चए थो इहा बिल्कुलु नीति सही न आहे। हुनखे जेके बि सुविधाऊं मिलनि थी पियूं उहो स्वीकार कोन थो करे ऐं जेके हुनखे A क्लास में रहंदे जेके बि शयूं मिलंदियूं उहो कार्यकर्ताउनि में ॿाहिरि जेल में विराए छॾींदो, पाण हुननि सां गॾु उहे C क्लास वारो जेके रोटियूं आहे उहे ई खाईंदो हो वरी। इन करे डॉक्टर ॾाढो परेशान बि हो ऐं क़ैदियुनि जी जेका ॿी हलचल हूंदी हुई, हालांकि A क्लास वारनि खे ज़रूरी न आहे कि उहो जेके हलचल सम्झो B क्लास ऐं C क्लास वारनि खे रोटी नथी मिले त उहो आंदोलन कंदा हुआ, अंदरि जेल में ई उत्पात मचाईंदा हुआ, गोर गमशान कंदा हुआ। त डॉक्टर चोएथाम बि उन्हनि सां गॾु शामिलु थींदो हो ऐं उन्हनि जे अख़्तियारीअ वारा जेके उनजा ऑफिसर्स आहिनि जेल में उन्हनि जे साम्हूं बि पवंदो हो कि तव्हांखे ईअं न करणु घुरिजे, तव्हांखे हिननि लाइ हीअ सुविधा करणु घुरिजे या हीअ सुविधा करणु घुरिजे हली। जेल जूं हालतूं बहितर थियनि ऐं सभिनी खे घुर्बल मदद मिले, शांती रहे, इन जी कोशिशि में डॉक्टर हमेशह रहंदो हो ऐं जेल जा ऑफिसर बि वक़्तु ब वक़्तु उनखे शांती स्थापित करण लाइ उनखां मदद वठंदा रहंदा हुआ ऐं जेल में डॉक्टर चोएथाम हिकु आदर्शी जीवन कटियो, यानी सुविधा भोगी न थियो, हिकु आदर्श कैदी थियण जे हुन रोल ते अदा कयो आहे। हिन आंदोलन में सॼे हिंदुस्तान में तूफ़ानी हलचल थी अचे, पुलिस ऐं अमलदार हैवाने सां कमु वरितो आहे, जालुनि तोड़े ॿारनि ते लठियूं हलायूं वयूं आहिनि ऐं कमु कंदड़नि खे घोड़े जे सुंबनि इन पेरनि सां चिभाटण लॻा हुआ। आख़िर ज़ालिम जो हथु थको पर मज़लूम जीअं पोइ तीअं वधीक ज़ुल्म सहण लाइ अॻिरा हुआ। यानी जेतिरो हू प्रेशर लॻाईंदा हुआ उन जे आपोज़िट जेको आहे प्रेशर पब्लिक लॻाईंदी हुई, हू ज़ुल्म कंदा हुआ त हू सहंदा हुआ पर रुकंदा कोन हुआ, वरी वापसि अचंदा हली। ख़ैर, वाइसराय इरविन महात्मा गांधीअ खां ऐं ॿियनि अॻवाननि सां जेल में ॻाल्हियूं थो करे पियो। हाणे हीउ आंदोलन जेको आहे उहो तेज़ थी वियो हली, सत्याग्रह जेको नमक सत्याग्रह उहो तेज़ थो थी वञे हली। त वाइसराय खे पोइ मजबूर थी करे कोशिशि करणी थी पए त शांती थिए देश में। त महात्मा गांधीअ सां ऐं ॿियनि नेताउनि सां जेको आहे उहो ॻाल्हियूं ॿोलियूं करे थो, जीअं हलचल बंदि थिए ऐं उन्हनि सां गॾु जेल में कॉन्फ्रेंसूं थियूं थियनि ऐं इहो ठाह थो थिए। इहो ठाह छा आहे कि टेम्पररी एग्रीमेंट आहे, इहो तव्हांखे मां हींअर पहिरीं ॿुधाए छॾियां। इहो टेम्पररी एग्रीमेंट थो थिए त सभिनी राजनीतिक कैदियुनि खे छॾियो वेंदो, सिर्फ़ु उहे रहंदा जेल में जिन ते मथां हिंसा ऐं खून रेज़ीअ यानी क़तल करण जो ज़ुल्म आहे। सिंध जे कराची, हैदराबाद ऐं सखर जे जेलनि मां सभु आज़ादु थियनि था
ऐं इन्हनि सभिनी कैदियुनि जो जेको आहे स्वतंत्रता सेनानियुनि जो भपकेदार स्वागत यानी शानदार स्वागत कयो थो वञे हली। 1929 में लाहौर जे जेको अधिवेशन थियो उन में प्रस्ताव ॾिनो त हिन खां पोइ सिंध में अधिवेशन कयो वेंदो, यानी 1929 में लाहौर में पंजाब में ऐं 1930 में असां कराची में कंदासीं। त 1930 में हलचल थी वञे हली, नमक आंदोलन थो हले पियो, त अधिवेशन नथो थिए। त जीअं ई जेको टेम्पररी अरेंजमेंट टेम्पररी एग्रीमेंट थिए थी पई वायसराय इरविन सां, त पोइ डॉक्टर बि आज़ाद थो थी वञे हली, त उहो चए थो त हाणे 1931 में असीं कराचीअ में कांग्रेस जो अधिवेशन कंदासीं ऐं उहो प्रस्ताव ॾिए थो पियो। त 25 ॾींहंनि में हुन तयारी कई आहे, मार्च में 25 ॾींहंनि में सॼे अधिवेशन जी तयारी कई आहे। हालांकि नेताऊं हुन खां पुछंदा त 15 ॾींहं में कींदो, पर लॻी थो वञे हली, जुंबी थो वञे, मतिलबु हिकिड़ो जुनूनी कार्यकर्ता हो, जुनूनी नेता हो। हिकु भेरो जुनून जेकर हुनजे दिमाग़ में चढ़ियो त माना उहो कमु हुनखे करिणो ई आहे, त हू कमु करे थो पियो। हुन पंहिंजे दोस्तनि खे गॾु कयो आहे ऐं कांग्रेस में कराचीअ में कांग्रेस जो अधिवेशन थिए थो पियो हली। कराचीअ जो बंदर रोड एक्सटेंशन उन ते हिकु वॾो शहर ठाहियो थो वञे हली। इन शहर खे ठाहिण में म्यूनसिपलिटीअ में जो अध्यक्ष जेको आहे उन टाइम ते जमशेद जी मेहता हो, उहो बि पूरी पंहिंजे ऑफिसर्स सां पंहिंजे ऑफिशल्स सां पंहिंजे अमले सां लॻी थो वञे हली। हिकु शानदार मंच थो ठाहियो वञे हली ऐं सॼो कमु 20 ॾींहंनि में पूरो थिए थो ऐं स्वागत कमेटीअ जो अध्यक्ष जेको आहे उहो डॉक्टर चोएथराम खे चूंडियो थो वञे पियो हली। त अधिवेशन जे लाइ न रुगो सेठियुनि पर ग़रीब गुरबे बि जेका आहे पंहिंजा पैसनि सां मदद कई आहे जीअं कांग्रेस जो अधिवेशन सफल थिए। हीउ अधिवेशन सिंध लाइ पहाड़ खणण जे बराबरि हो, जेको डॉक्टर पंहिंजनि कार्यकर्ताउनि ऐं दोस्तनि सां गॾिजी करे खणी वरितो हो। सरदार वल्लभ भाई पटेल कांग्रेस जो चूंडियल अध्यक्ष हो। अधिवेशन में अचण वारनि जी आजियां करण लाइ पूरो शहर तयारु हो, पर तंहिं टाइम में हिकु घटना थी घटिजे। सरदार भगत सिंह ऐं उन्हनि जे साथियुनि खे फांसीअ जी सज़ा थी ॾिनी वञे हली। माना इहा अधिवेशन खां हिकदमि पहिरीं जी ॻाल्हि आहे त सरदार वल्लभ भाई पटेल ऐं महात्मा गांधी सिंध जे कार्यकर्ताउनि खे तार करे चयो आहे त वधीक आडंबर जी ज़रूरत कोन्हे, अधिवेशन सादगी ऐं गंभीरता सां थियणु घुरिजे। डॉक्टर चोएथराम अधिवेशन में आयरनि जी आजियां कंदे चयो हो त सरदार भगत सिंह ऐं साथियुनि खे फांसीअ जे दुखदायक ख़बर जे करे अधिवेशन बिना आडंबर जे कयो वियो आहे। डॉक्टर गांधीअ ऐं इरविन जे पैक्ट खे कची सलाह टेम्पररी एग्रीमेंट चयो त इहो केसी ताईं हलंदो, इहो हुन सुवालु खड़ो कयो आहे हुन अधिवेशन में। अधिवेशन जे ॿिए ॾींहं ते समाचार थो मिले, यानी अधिवेशन जी शुरूअ में बि जेको आहे दुखदाई समाचार आहे, त अधिवेशन जो जेको ॿियो ॾींहुं आहे उन में बि दुखदाई समाचार आहे। कहिड़ो दुखदाई समाचार आहे अचो ॿुधूं था। त डॉक्टर चोएथराम जो हिकु दोस्त आहे, उहो अख़बार कढंदो हो, प्रताप अख़बार। केरु हो उहो? उहो हो पंडित गणेश शंकर विद्यार्थी। हाणे पंडित गणेश शंकर विद्यार्थीअ ते किन मुसलमाननि हमिलो कयो, कुझु हमिलो कयो आहे मुसलमाननि, त उन्हनि मां कुझु मुसलमाननि खे बचाए पियो ऐं हू पाण शहीद थो थी वञे हली। माना विया थिए छा थो नालो हवन करणु ऐं हथ जलाया आया। हवन जे परदां उन्हनि खे बचाइण लाइ पाण वियो ऐं पाण गोलीअ जो शिकार थी वियो हली, हुनजी हत्या थी वञे हली। कांग्रेस अधिवेशन नेताउनि जे उत्साह वारनि भाषण कार्यकर्ताउनि जे मन में उत्साह ऐं उमंग त हुई, पर भगत सिंह ऐं विद्यार्थीअ जी यानी गणेश शंकर विद्यार्थीअ जी शहादत जो पाछो बि हुन अधिवेशन जे मथां हो। माना हुनजे दिलनि में इहो दुख बि हो। ख़ैर, कराची अधिवेशन मुल्क लाइ संदेश हो। छा संदेश हो? त असांखे माठ करे न वेहणो आहे। विलायती कपिड़े ऐं शराब जो बहिष्कार ऐं जोड़जकी कमनि में लॻी वञिणो आहे। ॼाणी ॿुझी सरकारी क़ाइदनि जी भञकड़ी न करणी आहे। ऐं डॉक्टर चोएथराम इन ई मूजिबि हिकु प्रोग्राम रखियो ऐं विष्णु शर्मा जे नेतृत्व में कराचीअ में हलंदड़, छो जो कराची बंदरगाह आहे, उते शिप्स वग़ैरह ईंदा हुआ, एयरपोर्ट बि हो, त उते शिप्स ईंदा हुआ, उते जहाज़ ईंदा हुआ, त कपिड़ो बि विदेशी खोड़ ईंदो हो ऐं उते जा दुकान ऐं गोदाम हुआ, त उते ज़ालुनि ऐं मर्दनि जी हिकिड़ी टोली ठाहे करे, जथो ठाहे करे शांति के से तरीक़े सां पिकेटिंग सुबुह ऐं शाम शुरू था कनि। पिकेटिंग यानी जेको माल उते पियो आहे उहो विदेशी कपिड़ो खणी अचो ऐं ॿाहिरि उनखे डेस्ट्रॉय कयो, जलाए छॾियो। ख़ैर, कराचीअ में हलचल शुरू कराए डॉक्टर पाण ॿियनि शहरनि में हलचल करण में लॻी थो वञे हली।
ऐं सरकार जी हालति ख़राबु थियण थी लॻे त विष्णु शर्मा ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे ॻरियूं सजाऊं थी वञनि पियूं ऐं ॻरियूं सजाऊं थी ॾियूं वञनि हली। 1931 जेको आहे जल्दी जल्दी गुज़रण लॻो आहे। गांधी ऐं सरकार में ॻाल्हियूं ॿोलियूं हलंदियूं थियूं रहनि ऐं घणनि कार्यकर्ताउनि खे जेलनि में अंदरि ठूसींदी थी रहे, माना ॻाल्हियूं पई करे ऐं सरकार होॾां कार्यकर्ताउनि खे जेल में पई मोकिले, माना ॿई कम बराबरि पैरेलल पे हलिया। त 1932 में जॾहिं महात्मा गांधी गोलमेज कॉन्फ्रेंस खां मोटियो थिए, यानी गोलमेज कॉन्फ्रेंस खां लंदन में वियो हो, त उनखे उनजे लंदन में हूंदे, माना महात्मा गांधी लंदन में आहे पर भारत में जेके कार्यकर्ता हुआ उनजे मथां ज़ोर ज़ुल्म हलंदो रहंदो हो, हलंदो ई रहियो आहे। गोलमेज कॉन्फ्रेंस कामयाबु नथो वञे, महात्मा गांधी जॾहिं सत्याग्रह खां सवाइ ॿियो को वसीलो नथो रहे ऐं हू सत्याग्रह चालू थिए, इन खां पहिरीं गिरफ़्तारियूं चालू थी थियूं हली, वॾा वॾा नेता गिरफ़्तार कया था वञनि। सिंध सरकार जो जिन में बि शक हो तिन खे गिरफ़्तार करे जेलनि में नज़रबंदि करे रखियो थो वञे। 1932 में गिरफ़्तारनि सां गॾोगॾु क़ौमी अख़बारुनि, यानी जेके देशभक्तीअ जूं ॻाल्हियूं करण वारियूं अख़बारूं हुयूं उन्हनि खे ज़ब्त करण जो कमु शुरू थो कयो वञे। हली भारत जी पहिरीं प्रेस कंहिं शुरू कई हुई? महराज लोकूराम ऐं विष्णु शर्मा कराची में शुरू कई हुई। तंहिंखे पुलिस जलाए थी छॾे ऐं समुंड में लोड़े थी अचे वञी करे, यानी जेको सामान आहे उहो सॼो साड़ियो थो छॾे ऐं उतां उहो जेको सड़ियल रख आहे उहा खणी करे वञी करे समुंड में लोड़े था अचनि। माना हिकिड़ो चइजे की मृत्यु खां पोइ जीअं हाठियूं परवान करण वेंदा आहिनि तीअं हाठियूं परवान करण विया हुआ असांजे प्रेस जूं। ख़ैर 40,000 वारो प्रेस जो सामान जेको आहे उहो 3,000 में नीलाम थो कयो वञे ऐं गांधीअ जे हलचल शुरू कई त अख़बारुनि खे ज़ब्त करण जो सिलसिलो चालू थियो। हिंदुअ जा सभु संपादक गिरफ़्तार थी चुका हुआ, इहो पाण पहिरीं बि पढ़ी आया आहियूं। मान सिंह चूहड़मल जेको संपादक थी रहियो तंहिंखे कुझु ॾींहंनि खां पोइ गिरफ़्तार कयो थो वञे, तंहिंखे थोड़नि ॾींहंनि लाइ छॾियो थो वञे त ॿिए ॾींहं ते सरकार नई मशीन समेत सॼी प्रेस ज़ब्त कई ऐं प्रेस जो अमूल्य सामान जेको आहे उहो नीलाम कयो वियो ऐं केतिरा क़ीमती रिकॉर्ड जेको आहे उहे दरिया जे हवाले कया विया। डॉक्टर चोइथाम खे बि डपु हो त प्रेसूं ज़ब्त थींदियूं त उन ई नई प्रेस हिकिड़ी जेको आहे कृष्णा नाले सां शुरू कई ऐं उन मां सिंधू अख़बार कढणु लॻो। इन खे बंदि करायो वियो त सरकार सां चकरी चालू थी ऐं जुदा जुदा नालनि सां अख़बारूं कढियूं वयूं पर सभु बंदि ऐं ज़ब्त थींदियूं रहियूं। इहो हिकु आज़ादीअ जे आंदोलन जो कारो अध्याय आहे त सिंध में जेके बि प्रेसूं चालू थींदियूं हुयूं उन्हनि खे बंदि कयो वेंदो, पर डॉक्टर चोइथराम बि माफ़ करे न तुम डाल डाल हम पात पात, हिकु अख़बार बंदि थी त ॿी चालू, ॿी चालू बंदि थी त टीं, टीं थी त चालू, माना ईअं हिकु न हिकु अख़बार चालू थींदी रही, बंदि थींदी रही ऐं उनजा रिकॉर्ड ज़ब्त थींदा रहिया, पर डॉक्टर शांति करे न वेठो। 4 जनवरी 1932 ते गांधी गोलमेज कॉन्फ्रेंस खां वापसि मुंबई में थो अचे त उनखे पहुचंदे ई गिरफ़्तार करे पूने में मोकिलियो थो वञे। डॉक्टर चोइथराम गांधीअ सां न मिली सघियो आहे तंहिं टाइम में। सॼे भारत में गांधीअ जी गैर कानूनी गिरफ़्तारी करे हज़ारे कार्यकर्ता हर हंधि गिरफ़्तारी था ॾियनि पिया। त बम्बईअ में वॾा नेता गिरफ़्तार थिया। 3 ॾींहंनि में डॉक्टर चोइथराम मुंबई में ई हो तंहिं सॼे आंदोलन जी बागडोर संभाली। यानी जॾहिं 4 जनवरी 1932 ते मोटे थो तंहिं टाइम ते डॉक्टर बम्बई में आहे ऐं उहो उन सां मिली न सघियो आहे, इहो हिते मथे स्पष्ट कयो आहे मूं सवली तरह सां। त घणा ई कार्यक्रम थियण लॻा हुआ, आम माण्हुनि ते लाठीचार्ज, गिरफ़्तारियूं, पर माण्हू अॻे खां अॻिरा। जीअं पहिरीं मां तव्हांखे ॿुधायसि त ज़ुल्म जीअं जीअं वधंदा विया तीअं माण्हू जेको आहे वधीक में वधीक तादाद में अॻियां अचण था लॻनि। डॉक्टर चोइथराम सरकार जे हर प्रोग्राम खे नाकामयाबु करणु लॻो, छो जो पाण बॉम्बे में हो। आख़िर चोइथराम खे गिरफ़्तार कयो थो वञे ऐं खेसि बाई कलास जेल में, छो जो बॉम्बे में जॾहिं हीअ हरकतूं थियणु लॻियूं त सरकार खे सम्झ में कोन पियो अचे की जॾहिं हेॾा नेता गिरफ़्तार थी विया त हीअ करे केरु पियो, उहो डॉक्टर चोइथराम ते कयो। पोइ जॾहिं वञी ऑफिस में पहुचंदा त उते उनखे चोइथराम ॻिल्सनि था ऐं बाई कला में जेल में उनखे मोकिलींदा हली। जेल मां छुटंदे ई वरी कम में चालू थियो हली ऐं सत्याग्रह जो कमु अॻे खां अॻिरो करणु लॻो। माना बाई कला जेल में बंदि हो, वरी उतां जॾहिं आज़ादु थो थिए त वरी पंहिंजी आज़ादीअ जे आंदोलन में लॻी थो वञे हली। 1932 में कांग्रेस अधिवेशन दिल्लीअ में, 1931 में कराची, 32 में दिल्ली। त उतां जे नेताउनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। जेल में बंदि नेताउनि जी सलाह जॾहिं बाई कला में हो
त डॉक्टर चोइथराम जे बाक़ी बचियल कमु कंदड़नि फ़ैसिलो कयो त दहलीअ में अधिवेशन कीअं बि करे कबो ई कबो। भली नेताऊं गिरफ़्तार आहिनि, जॾहिं बि छुटंदा त ईंदा, पर अधिवेशन असां दिल्लीअ में कंदासीं। इहो जेल में जॾहिं बाईकला में हो तॾहिं इहा योजना ठही थी वञे हली। कांग्रेस जो जेकॾहिं अधिवेशन आहे त केरु न केरु प्रेसिडेंट थींदो, त प्रेसिडेंट हींअर जेल में आहे त ॿियो प्रेसिडेंट केरु थिए, इन करे हिकु पूरी जी पूरी जेको आहे रोड मैप ठाहियो थो वञे हली। त जेकॾहिं हिकिड़ो अध्यक्ष गिरफ़्तार थो थिए त हुनखे ॿियो अध्यक्ष तुरंत कयो वेंदो, त अहिड़े टाइम में जेको आहे प्रेसिडेंट खे रणछोड़दास खे मैसेज थो मोकिलियो वञे अहमदाबाद में, जेकॾहिं अहिड़ी का स्थिति आई त तोखे अध्यक्ष जो ॿार संभालणो आहे ऐं उनखे पहिरीं इतलाह ॾेई थो वञे दीदी। मुंबई मां जेल मां छुटण खां पोइ मुंबईअ जी हलचल में तेज़ीअ ते सरकार खे सम्झ में न आयो त हीउ केरु करे रहियो आहे। डॉक्टर चोइथराम बम्बई जी भागडोड़ संभाली हुई ऐं पैसनि जी हुनखे ज़रूरत पवंदी हुई त हू मुंबईअ जे सिंधी सेठियुनि खां वठी पूरी कंदो हो। सिंधी पाण भली न अचे, चई यार मां नथो अचां न, तूं 100 रुपया खणी वञ मुंहिंजे बदिरां, तूं 100 रुपया ख़र्चु कजां। हीअ उतां खां वठी शुरू अथव। हींअर बि अॼु बि कंहिं सिंधीअ खे चओ न यार हल कलेक्ट्रेट ते धरनो ॾियणो आहे, त चवंदी यार तूं 100 रुपया वठी वञ, 2 माण्हू ॿिए खणी वञ, चांहि पाणी उते वञी कजां, पाण कान ईंदो। हिते सेठियूं बॉम्बे में बि ईअं ई कयो, चई यार तूं वठी वञ पैसा, भले ॿियनि खे खाराए, ओके अचो। त सत्याग्रह जा जेके मुख्य मर्कज़ हुआ उन्हनि ते हिकु ॾींहुं छापो थो लॻे ऐं डॉक्टर चोइथराम जेको मुख्य हत्याकर्ता हो उनखे गिरफ़्तार थो कयो वञे हली ऐं चोइथराम खे हुकुम थो ॾिनो वञे त तूं हितां हैदराबाद वञ हली सिधो, ऐं उते हैदराबाद में वञी करे मजिस्ट्रेट जे साम्हूं हाज़िरी ॾे। डॉक्टर चोइथराम ऐं सरकार जो हुकुम मञे, हुनजी चिठीअ में ई ॻाल्हि हो लिखियलु। सो छा थो थिए, पुलिस हुनखे वठी थी अचे स्टेशन ते ऐं हैदराबाद सिंध जी जेका हुनखे टिकट वठी करे ॾिए थी ऐं मुंबईअ जूं जेके हदूं आहिनि उहे हुनखे पार थी कराए अचे। यानी जेका रेलवे गाॾी में जंहिंमें विहारो अथऊं उहा जॾहिं बॉम्बे खां ॿाहिरि थी निकिरे त ओसी ताईं हुननि खे छॾे था अचनि पिया, त डॉक्टर बड़ौदा में लही थो पए ऐं बड़ौदा में लही करे किथे थो वञे, दिल्लीअ ते अची पहुचे ट्रेन बदिले करे। उते कमु कंदड़नि सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे कुझु कार्यकर्ताउनि सां गॾु इलाहाबाद थो पहुचे, जिते एकता कॉन्फ्रेंस थी रही हुई। ठीकु आहे, पुलिस खे पतो थो पवे, उहो इलाहाबाद वारनि खे तार थी मोकिले ऐं इलाहाबाद पुलिस उनखे गिरफ़्तार थी करे ऐं 2 महीना नैनी सेंट्रल जेल में नज़रबंद थो रखियो वञे उनखे, जिते डॉक्टर उत्तर प्रदेश जे ॿियनि नेताउनि ऐं जवाहरलाल नेहरू सां संपर्क में थो अचे ऐं इलाहाबाद पुलिस डॉक्टर खे आज़ादु करण बदिरां सिंध जे सेंट्रल जेल में बदिली थी करे, माना उते हैदराबाद में 2 महीननि जी सज़ा मिली अथसि, त उते हुनखे सिंध में सेंट्रल जेल में ट्रांसफ़र थी करे छॾे। हैदराबाद जेल मां छुटण वक़्तु ई खेसि हुकुम ॾिनो वियो त तूं हैदराबाद में नज़रबंद आई ऐं म्युनिसिपल जूं हदूं पार न कंदे। वरी हिकु दफ़ो ॿियो गवर्नमेंट जो ऑर्डर, वरी छा थो करे, डॉक्टर मञे थो, सवाल ई कोन्हे। डॉक्टर हुकुम न मञियो ऐं कराची वञण लाइ स्टेशन ते टिकट वठी ट्रेन में वेठो थिए त पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो ऐं कोर्ट में पेश कयो, जंहिं खेसि वरी 2 महीननि जी सज़ा ॾिनी। ख़ैरु जेल में खेसि ए क्लास में रखियो वियो, उते डॉक्टर खे मोकनि जी बीमारी बवासीर थो थी पए त खेसि जेल जी हिकु अस्पताल में रखियो वेंदो। जॾहिं बीमार थींदो त मरीज़ खे जेको उते जेल में अस्पताल ठहियलु हूंदी आहे उन में रहाया वेंदो आहे, त उते ई रहे थो पियो ऐं हू राति जो उते अकेलो ई रहंदो हो। हुनखे बंदि करे विधा हली अस्पताल खे ऐं डॉक्टर अंदरि अकेलो हूंदो हो हली। उन बीमारीअ जे बारे में लिखे थो पियो पाण डॉक्टर त मूंखे ॾाढी कमज़ोरी अची वई हुई ऐं टंगूं जेको आहे निसतियूं थी हुयूं, त अस्पताल में उते तेल जी हिकु शीशी रखियलु हुई, उहा खणी करे मां मालिश कंदो हुउसि जीअं टंगुनि में ताक़त अचे। ऐं जेल में हिकु राति जो जॾहिं उते सुम्हियलु आहे त उन ते उन जे ज़ुबान ते हिकु तुकबंदी थी तरी अचे, पसजनि था पुॼाणीअ जा आसार ऐं उहा ॼाण। इहा सॼी जी सॼी कविता मां हिते नथो चवां पियो, इहा सॼी कविता पेज नंबर 186 ते किताब में लिखियलु आहे। तव्हां उनखे पढ़ी करे जोश जेको तव्हांजो थधो थी वियो हुजे त उहो तव्हां गरम करे सघो था पिया। अचो, हाणे 1955 में डॉक्टर हिकु लेख में ॿुधायो आहे त मुंबई मां दिल्ली मोटियुसि त शरीर जी साॻी हालति थी, तॾहिं मथीं कविता जी सिटुनि मां नरेन कोट वारीअ सिट ते ज़ुबान मां अज़खुद सिट निकिती, वेस्टर्न कोट जे कोट मां थिए जल्द जुदाई, दुख दूर थियनि जा अथम आरजू इहा ई, दुख दूर थियनि इहा अथम आरजू इहा ई। इहे
जेके आहिनि सीटूं जेके हुन चयूं हुयूं उन्हनि में कुझु चेंजिस। उते नरेन कोट जेको आहे उहो असांजो जेको सिंध में हैदराबाद आहे उन जो नालो पहिरीं नरेन कोट हो। उन नरेन कोट खे मुस्लिम शासन अचणो थिए हैदराबाद करे छॾियो आहे हली। हाणे हुते त सिंध में को असांजो भारत जो प्रधानमंत्री त आहे कोन जो हींअर या योगी जी सरकार कोन्हे जो सिंध जे हैदराबाद खे नरेन कोट करे। ख़ैर अचो छा थो थिए 1935 में कोइटिया सिंध जे लॻल आहे। उते हिकु ज़ुल्ज़ुलो थो अचे हली ऐं भूकंप थो अचे त उते माण्हुनि जी मदद करण लाइ डॉक्टर पाण पहुची थो वञे हली। उते लंगर थो हलाए, इस्पतालूं थो खोले ऐं जेके बि माण्हुनि जा घर जेका ढही विया हुआ उन्हनि खे वापसि वसाइण जी उते कोशिशि थो करे पियो। उते खोटाईअ में माण्हू दॿियल हुआ त उन्हनि खे खोटाई कराए माण्हुनि खे ॿाहिरि थो कढे पियो, उनजो अंतिम संस्कार थो कराए पियो ऐं उन्हनि जी मिल्कियत संभाले करे उन्हनि खे मोटाए थो पियो। शिकारपुर मां ऐं ॿियनि हंधा सेवादारी घुराए करे उते सॼी सेवा जो बंदोबस्तु थो करे ऐं जेके कोइटा मां ॿाहिरि माण्हू वञनि पिया सिंध जे रस्ते ते त उन्हनि खे सभिनी खे स्टेशनुनि ते मुसीबत में जेके पियल आहिनि उन्हनि खे खाधो पीतो मिले, उन्हनि जे सुठो रहवास थिए, उन जे लाइ उहो सिंध में ख़त लिखी थो छॾे हली त जेके बि हीअ भूकंप में माण्हू आयल हुआ उन्हनि खे पूरी मदद सिंध वारा कनि था पिया हली। सिंध में ॾुकार पवे या ॿोॾ अचे, डॉक्टर हर वक़्तु पंहिंजे सिर मदद लाइ तयारु रहंदो हो। हथ में पैसा हुजनिसि या न हुजनिसि, संदसि दिलि में या आवाज़ु निकिरंदी हुई या दिलि मां आवाज़ु ईंदी हुअसि त जेको बि ॾींदो साईं, जंहिं बि कम में हथु विझंदुसि उन में साईं मुंहिंजी मदद कंदो ऐं भॻवानु जेको आहे हुनजी पाण मदद कंदो हो। इहो तव्हां ॾिसी आया आहियो, किथे बि उनखे पैसे पंजर जी कॾहिं बि तकलीफ़ कान रही आहे। जेकॾहिं तव्हांजी इरादो सचो आहे, नियत बद न आहे, नियत सुठी आहे त ईश्वर तव्हांजा रस्ता पाण जो पाण खोलींदो रहंदो आहे हली। त राजनीतिक गतिविधियुनि सां गॾु पंगती गतिविधियुनि में बि भैरो वठंदो हो। नंढे हूंदे खां वठी ॾेती लेती जे ख़िलाफ़ु हो जो हुन हिकिड़ो नाटक बि कयो हो त पंगती कॉन्फ्रेंसिस में तकरीरूं बि कंदो हो, उते भाषण बि वञी करे सामाजिक मंचनि ते ॾींदो हो। 1935 में ई हैदराबाद में ओम मंडली थी अचे। ओम मंडली जेका आहे उते हैदराबाद में साईं लेखराज साहिबु शुरू कई आहे, जेका अॼु जी ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे उनजी शुरूआति हैदराबाद सिंध मां सिंधी दादा लेखराज कई आहे। त उन टाइम में ओम मंडलीअ में जेके साईं लेखराज शुरू कयूं उन में जेके औरतूं हुयूं उन्हनि खे हुन ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण लाइ पाण सां गॾु करायो। पर सिंध में जेको आहे इहो ठीकु न हो कि तव्हां ज़ालुनि खे वठी करे जेको आहे अध्यात्म जो कमु कयो त उन जे ख़िलाफ़ु जेको आहे आवाज़ थो थिए पियो। त उन खे जेको आहे बंदि करण जे लाइ बि कोशिशि कई थी वञे हली। सिंध जे घणेई नेताउनि कोशिशि कई, डॉक्टर चोइथराम बि कई ऐं साधू वासवाणी सां गॾिजी करे इन खे ॿाहिरि कढनि था पिया। त उहो जेको आहे कराची में बि वञी थो पहुचे त कराची में बि हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे प्रदर्शन करे थो पियो हली ऐं सिंध सरकार जेका आहे इन जे तहरीक ते रोक थी विझे ऐं हिकु आदेश थी कजे कि तव्हां हीअ जेका हिनजो बहिष्कार आहे उहो तव्हां न कंदा। हिकिड़ो ऑफिशियल ऑर्डर थो निकिरे पियो हली। साधू वासवाणी, विष्णु शर्मा ऐं कुझु ॿियनि भेनरुनि खे जेल में मोकिलियो थो वञे हली त डॉक्टर चोइथराम, नेचलदास वजीराणी सिंध सरकार जे वज़ीर सां गॾु हुन सां जेल में मिलण वञनि था पिया हली। नतीजे तौरु सत्याग्रहनि खे आज़ादु थो कयो वञे ऐं ओम मंडलीअ ते बि कुझु बंदिशूं थियूं विझी वञनि हली। त हाणे डॉक्टर बि जेको आहे न सम्झी चुको हो त इहो छा आहे, त उन ते ॾिसो छा थो करे पियो। डॉक्टर छा थो करे, हैदराबाद जा जेके भाउर आहिनि उनखे सलाह थो ॾिए त अव्हां जे घरनि में ज़ालुनि में असंतोष आहे, जंहिं कारण उहो तव्हांखे सम्झणु घुरिजे ऐं उनखे दूरि करण जी कोशिशि करणु घुरिजे ऐं पंगती ख़राफ़ियूं सिर्फ़ु क़ाइदनि कानूननि सां बंदि न थींदियूं, प्रचार सां गॾु सुधारो बि ज़रूरी आहे। इहे जेको आहे डॉक्टर उते चयो आहे जॾहिं ओम मंडली जे ख़िलाफ़ु हुन आवाज़ उथारी आहे, जॾहिं सभु कोशिशूं करे रहिया हुआ। त माना जेकॾहिं तव्हांजे घर जी का ज़ाल किथे ॿाहिरि वञे थी पई हली त माना घर में को असंतोष आहे न, त घर खे बि त तव्हां संभालियो न, घर खे पाण खे ई संभालणो पवंदो। क़ाइदे कानून सां घर कोन संभलंदो, क़ाइदा कानून घर खां ॿाहिरि हलंदा आहिनि सरकार जा। त पंहिंजे घर में जेकॾहिं असंतोष आहे त उनखे ठीकु कयो, बाक़ी सभु पाण ई ठीकु थी वेंदो। इहो डॉक्टर जो मैसेज हो ओम मंडली जे लाइ। अचो अॻियां था हलूं पिया। पाठ 11 अध्याय 11 ते आहे, उहा आहे फ़िरक़ेवार फ़िज़ा। हीउ ॾाढो
चइजे कि डेंजरस एंड लिंगनि जा जेके चइजनि रोम रोम जेके आहिनि उहे खड़ा करण वारो आहे, कांडारीण वारो आहे, लिंग जा कांडारण वारो आहे। त ॾिसो त केॾो ज़ुल्म असां वटि सिंध में थियो आहे। हली 1922 में वॾा नेता जेलनि में हुआ त अंग्रेज सरकार फ़िरकेवार माहौल तयारु करण में कामयाबु वई हुई। हली ऐं 1925 खां वठी केतिरनि सालनि ताईं सिंध में मुस्लमाननि हिंदुनि मथां हमला कया ऐं फ़िरकेवार फ़साद थियणु लॻा हुआ। फ़साद सिंध में 1926 में शुरू थो थिए, पहिरियों लारकाणे खां शुरू थो थिए, जंहिंखे मिस्टर लॉरेंस, हिते बि अंग्रेज जेको न उहो अचे थो पियो। हली ही थियण में ई जी मात्रा को लॻी आहे, हिनखे ठीकु कंदासीं पाण। लॉरेंस होशी थो ॾिए पियो ऐं जुदाईअ जो असरु पैदा करणु लॻो, जंहिंजो नतीजो थियो त मंज़िलगाह जे फ़सादनि सां, मंज़िलगाह हिकु स्थान आहे सखर जो, उतां खां शुरू थियो। हली सखर ऐं बखर जे आसे पासे में फ़सादनि बिल्कुलु ख़ौफ़नाक रूप वठी छॾियो। हली मुस्लमाननि जी ख़ासि मुराद हुई त सिंध परगि॒णो अलॻि थिए ऐं सिंध जे ॻोठनि में ख़ासि करे हिंदुनि मथां ज़ुल्म थियण था लॻनि पिया। ख़ासि करे बनी ॻोठ में कांग्रेस जो प्रेसिडेंट मिस्टर नूर मोहम्मद पले जो उनखे सताइण था ऐं उनखे नीचो ॾेखारण लाइ पुलिस आम माण्हुनि ते गोलियूं थी हलाए ऐं कुझु कार्यकर्ताउनि खे जेल में थो मोकिलियो वञे। हली सरकार जे ध्यान में आंदो वियो त कूड़ा केस वापसि वरिता विया ऐं कार्यकर्ताउनि खे आज़ादु कयो वियो। रुगो उन पुलिस वारे खे बदिलियो वियो जंहिं बिना कंहिं वॾे ऑफिसर जी इजाज़त ऐं बिना सबब जे मेड़ ते गोलियूं हलायूं हुयूं। वरी यानी ऑफिसर ते गोलियूं हलियूं उन ते जनता ते, त जेको पूरो थाणो आहे उहो बदिलजणु घुरिजे, पर उहो कोन थो थिए। रुगो हिकु पुलिस वारो जेको आहे उनखे बदिले करे अमल था थियनि। हली सिंध अलॻि प्रांत बणियो ऐं उनखे असेंबली मिली। घणाई माण्हू जेके हिंदुनि ऐं मुस्लमाननि में तुर्शी आणणु चाहींदा हुआ, तंहिंखे डॉक्टर चोइथराम उन्हनि खे सवली तरह सां मुंहुं ॾींदो हो, यानी उनखे सवली तरह सां सम्झाईंदो हो। सिंध असेंबली में मिस्टर GM सईद जॾहिं असेंबली ठही थी वञे हली त GM सईद साईं जेको आहे उहो हिकु बिल थो पेश करे जंहिंमें कर्ज़नि जी माफ़ी आहे, उन जेका आहे अमानती बोर्ड जेको आहे मुक़ररु कयो वञे। हली इन जो मुखालफ़त जेका आहे हिंदू मेंबर बि कनि था पिया ऐं सुवाल था उथारनि त हिते जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जे लाइ इहो कमु न कयो वञे, छो जो अहिड़ी बिल्कुलु फ़िरके वारी जेका न ॻाल्हि शुरू थी वञे। हली ख़ैर कांग्रेस कमेटीअ जो प्रेसिडेंट आहे डॉक्टर, त कांग्रेस जेको आहे नवंबर 1936 में पधिराई कई हुई त ग़रीब कर्ज़नि में पीसी रहिया आहिनि, कोर्टुनि में इहे घिलजनि पिया, हिकु तरफ़ वक़्तु ऐं ॿिए तरफ़ पैसो ॾियणु पियो थिए, इन्हनि लाइ अमानती बोर्डनि रस्ते फ़ैसिलो कराइजे। इहा डॉक्टर जी राय हुई, छो जो उहो कांग्रेस जो प्रेसिडेंट हो सिंध जो। हुन में त हिंदुस्तान जा जेके ॿिए प्रांत हुआ, सिंध खां अलावा बि जेके ॿिए प्रांत हुआ, उन्हनि में बि खेती कंदड़ जेके हुआ, जेके घणो करे हिंदू हुआ, उन्हनि में बि ग़रीबी हुई। त कांग्रेस सभिनी जो भलो थिए चाहियो ऐं सिंध में बि अहिड़ी कोशिश कई वञे, इहा डॉक्टर जी इच्छा हुई। ऐं सिंध में हारुनि खे कर्ज़ु जेको घणो करे ॾींदा हुआ उहे ॾींदा हुआ उतां जा पठान। त हाणे सिंध में इहो न थिए त हिते जेको खेती मुस्लमान था कनि पिया ऐं हिंदू कोन था कनि पिया, त इन करे कर्ज़ु माफ़ न थिए। उन से डॉक्टर बिल्कुलु ख़िलाफ़ु थो वञे। हली ऐं जेको आहे उते बिल पास थो थिए ऐं बिल पास करे जेके हारियुनि खे आहे उहो सहूलियत ॾियारी थी वञे। हली सखर ज़िले जो ॻोठु आहे बेचांजी, उन में ज़मीनदार जी हुशीअ ते मुस्लमाननि जेको आहे ॾाढो हाईदोस मचाए छॾियो, बेमिसाल कहर बर्पा कयो। उन जो जेको वर्णन आहे किताब में कयल आहे, उहो जेकॾहिं मां हिते पढ़ंदुसि त तव्हांजा रोंगटा खड़ा थी वेंदा। हली चोइथराम उते वञे थो पियो ऐं असेंबलीअ जे मेंबरनि खे अपील थो करे त हू नाज़ुक ऐं गंभीर मामिलो आहे। सिंध जा वज़ीर अहिड़े नाज़ुक सुवाल में बि बेपरवाही था ॾेखारीनि त संदन पार्टियुनि जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजनि वज़ीरनि जा कन खड़ा कनि, माने उन्हनि खे सम्झाइनि। जेके तव्हांजी रियाया आहे, तव्हांजी जेका जनता आहे, उनखे सम्झाइणु नेताउनि जो फ़र्ज़ु आहे। 1939 में सखर ऐं उनजे आसे पासे हिंदू ॻोठनि सां वॾा कलूर विया आहिनि। डॉक्टर ऐं प्रोफेसर घनश्याम सरज़मीन ते सखर जे कार्यकर्ताउनि सां गॾिजी जांच कई। इन जो मक़सदु हो त हालतुनि जो अभ्यास कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु सताइलनि जी मदद कई वञे। मतिलबु उते अहिड़ियूं हालतूं छो पैदा थियूं, इन जो अभ्यास कयो वञे, उन जी जांच कई वञे। उहो जांच करे थो पियो
ऐं मदद जे लाइ डॉक्टर हैदराबाद जे भाई किशनचंद चेलाराम ऐं भाई हासाराम रिजूमल इन्हनि खे ख़ासि मदद कई आहे ऐं इहा ख़ासि ख़ातिरी बि ॾिनी त वधीक घुर्ज पवण ते हू ॿी बि मदद कंदा। सखर ऐं शिकारपुर मां बि चंदो कयो थो वञे हली। डॉक्टर पाण न रुॻो ॻोठनि में रहियलनि खे पर जेके ॻोठ छॾे विया हुआ तिन जो बि अतो पतो कढी मदद थो करे। विचूर वारा हिकु रिपोर्ट फोटुनि समेत ठाही थी वञे जंहिंखे अख़बारुनि में छपायो थो वञे। इन में डॉक्टर इहो फोटू ॾेखारिया आहिनि त कीअं भितियुनि ते जेको आहे रत जा निशान लॻा पिया आहिनि। यानी जंहिंखे मारियो वियो आहे त उनजो रतु जेको आहे भितियुनि ताईं वञी पहुतो आहे ऐं जेके माण्हू हुआ उन्हनि जा कीअं लाश उन्हनि में अञा ताईं पिया आहिनि। सॼो फर्श ॻाढ़ो लॻो पियो आहे, दीवारूं ॻाढ़ियूं लॻो पियो आहे। एतिरे क़दुरु जिते जानवर ॿधल हुआ उन जानवर ॿधल जी जॻहियुनि ते बाहि लॻाई वई आहे हली जेको चारो पियल हो उन खे। त उन बाहि लॻण जे करे जेके जानवर उन में ॿधल हुआ, छो जो खूंटो लॻल आहे उते त उहो जानवर त ॿधल ई हूंदो न, गायूं ऐं मेंहियूं या ॿकरियूं उते ॿधल हूंदियूं, उहे पाण खे छॾाइण जे लाइ रंभनि थियूं पयूं पर जानवर वीचारनि छॾाइजी नथा सघनि ऐं उते बाहि में सड़ी था वञनि। त उन्हनि जा बि कंकाल ऐं हॾा जेके आहिनि उहे तिपियल आहिनि। उहे अहिड़ा फोटू बि जेको आहे अख़बार में छपाया था वञनि हली। डॉक्टर सखर जी पसगार ते हालोजिन जी रोशनी जेका आहे विझंदे शिकारपुर जी हिकु मीटिंग में बि बयानु ॾिनो आहे जेको हिंदू अख़बार में छपियो आहे ऐं उहो किताब जे 195 खां 198 ते ॾिनो आहे। माना 3 पेज जेको आहे उहो उते किताब जा भरियल आहिनि जिन मां तव्हांखे थोरी सी मां ॼाण ॾेई सघियो आहे हली। 1939 में शुरू थियल फसादनि ई इहो फसाद हुआ जिन जे करे साईं कंवरराम साहिबु 1 नवंबर 1939 ते रुक स्टेशन ते ऐं सिंध असेंबलीअ में साईं कंवरराम जो क़तलु थियो आहे। इन जो मुद्दो असांजो MLA आहे हासाराम पमनानी साहिबु उन उथारियो आहे त जेके कट्टरपंथी आहिनि उन्हनि खे उन ते बि गोलियूं था हलाइनि ऐं उहो बि शहीद थी थो वञे हली। यानी 1922 में शुरू थो थिए हिंदू मुस्लमान मतिलबु जेको आहे सेपरेशन अंग्रेज़ सरकार शुरू थी करे ऐं उहो 1939 ईंदे ईंदे पंहिंजे चर्म ते थो पहुचे पियो जंहिंमें साईं कंवरराम साहिबु शहीद था थियनि पिया ऐं असांजो विधायक डॉक्टर हासाराम पमनाणी उहो बि गोलियुनि जो शिकार था थियनि पिया। माना सिंधी शहीद थियण था लॻनि पिया। अचो अॻियां था हलूं पिया। अध्याय 12 आहे सिंध जुदा। तव्हांखे यादि हूंदो त मां चई आयुसि त जॾहिं डॉक्टर चोइथराम महात्मा गांधी सां मिले थो पियो त हुनखे चयो थो त असांजी सिंध जेका आहे उहा बॉम्बे प्रेसिडेंसीअ खां अलॻि कई वञे हली। अंग्रेज हर हिकु सूबे ते या प्रांत ते पंहिंजो जेको बि एडमिनिस्ट्रेशन आहे उहो हलाइण लाइ प्रेसिडेंसी ठाहे रखी हुई ऐं सिंध जेका आहे बॉम्बे प्रेसिडेंसीअ में हुई। पहिरीं त सिंध पंहिंजो अलॻि प्रांत हो ई। सिंध जूं हदूं त जेको रामायण ऐं महाभारत काल आहे उन खां वठी जेको 713 ईस्वी आहे 713 छो मां त 1843 वञा ताईं बि सिंध जूं हदूं जेको आहे उहे ॾाढियूं वधियल हुयूं। पंजाब, गुजरात, कश्मीर इहे सॼा सिंध जा पार्ट हुआ। हिकु वॾी एराज़ी हुई। पोइ धीरे धीरे करे नंढो थींदो वियो हली ऐं अंग्रेजनि सिंध खे बॉम्बे सां मिलायो आहे। वरी डॉक्टर जेको आहे छो जो कांग्रेस जो कमु उते वधीक थिए ऐं छो जो सिंध मां वधीक एविज़ी अचनि पिया बॉम्बे जे बदिरां त उन जे लाइ हिकिड़ी अलॻि सां ऑर्गेनाइजेशनल स्ट्रक्चर खड़ो करण जे लाइ संगठनात्मक ढांचो खड़ो करण जे लाइ घुर थो करे त सिंध खे बॉम्बे खां अलॻि कयो वञे हली। पर उनखे ख़बर न आहे त इहो जेको आहे केॾो ख़तरनाक थींदो। दूरंदेश नेता असांजो डॉक्टर चोइथराम हो पर छो हुन ईअं कयो या हुनखे इहा छो कोन ॾिसणु आयो त जेकॾहिं सिंध बॉम्बे खां अलॻि थी त असांजे सिंध में जेके ज़ुल्म आहिनि मुस्लमाननि जा उहे वधी वेंदा ऐं एॾा ज़ुल्म वधी वेंदा जो हिकु ॾींहुं सिंध भारत जो हिसो ई न रहंदी। ख़ैर जेको थियो आहे। अचो त गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट आहे 1935 उन जे हिसाब सां 1 अप्रैल 1936 ते सिंध मुंबई प्रेसिडेंसीअ खां जुदा थी वञे हली, अलॻि प्रांत थो ठाहियो वञे हली ऐं उते कांग्रेस जी टिकट ते प्रोफेसर घनश्याम, श्री सिद्धवा, कुमारी जेठी सिपेमराणी एंड श्री हासाराम पमनाणी, पोपटलाल, ईसरदास, नेवंदराम विधायक था बणजनि पिया हली। कांग्रेसी थोड़ा हुआ जेतिरा बि हुआ पर कट्ठा हुआ, संगठित हुआ, यकमुश्त हुआ ऐं महिनत सां चङो कमु करे आवाम जो भलो करणु लॻा हुआ।
हैदराबाद ऐं लाड़ जे इलाइक़े जे टंडे मोहम्मद ख़ान एरिया जो विधायक राय बहादुर दीवान हीरानंद विच में ई गुज़ारे थो वञे त नंढा चुनाव था थियनि, हिनखे किताब में नंढा चुनाव चयो आहिनि, पर अॼु जी तारीख़ में पाण चऊं त मध्यावधि चुनाव था थियनि, जंहिंमें उपचुनाव थो थिए, सॉरी हिते मध्यावधि चुनाव नथो चवां मां, हिते ही ग़लति लिखियो आहे, हिते पाण उपचुनाव कयूं, बाई इलेक्शन्स था थियनि पिया, जंहिंमें डॉक्टर चोइथराम खे घणो ज़ोर भरण ते चुनाव लड़ण लाइ राज़ी थो थिए ऐं संदसि जे साम्हूं हो केरु, ज़मींदार लालचंद आडवाणी। लालचंद आडवाणी ज़मींदार आहे त पैसा बि वधीक ख़र्चु कंदो ऐं उनजे अंडर में जेके हारी बि हूंदा त उहे बि हुन सां गॾु ई हूंदा, पर उन खां पोइ बि डॉक्टर चोइथराम 3000 वोटनि सां खटी थो अचे पियो ऐं विधायक थो थिए। हिंदू विधायक सिर्फ़ु उहे ई मामला खणंदा हुआ जेके समाज ऐं देश जे हित में हुजनि, जॾहिं कि मुस्लमान चूंडिजी आयल विधायक ख़ासि मक़सदु खणी आया हुआ ऐं रुॻो पिया मनसूबा बणाईंदा हुआ त कहिड़ो मंत्रिमंडल ठाहिजे ऐं कहिड़ो बिगाड़जे, यानी जीअं अॼु ताईं हॉर्स ट्रेडिंग थींदी थी अचे पई त MLA कुझु हेॾां कुझु होॾां कुझु हेॾां कुझु होॾां, हिकिड़ी सरकार ठहे हिकिड़ी सरकार किरे, इहो कमु मुस्लमान विधायक कंदा हुआ। डॉक्टर चोइथराम बदन जो ॾाढो ॾुबरो हो, पर हुनजो मनोबल जेको आहे न ज़ोरदार हूंदो हो, जेकॾहिं बीमार बि पवंदो हो त बिस्तरे ते घणो वक़्तु कोन रहंदो हो ऐं पंहिंजे मनोबल सां वरी उथी खड़ो थींदो हो ऐं आज़ादीअ जे आंदोलन में लॻी वेंदो हो। ॻोठ ओस्ती मोहम्मद, ज़िलो जैकमाबाद जी हिकु घटना आहे। डॉक्टर ऐं ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान, हीअ बॉर्डर एरिया आहे जैकमाबाद सिंध जो, उते प्रचार लाइ था वञनि त ज़मींदार उन्हनि जी मीटिंग जेको आहे फिटाइण जी कोशिशि था कनि ऐं कुझु लठैट था उन्हनि खे मोकिलनि पिया। डॉक्टर ऐं ख़ान साहब मंच नथा छॾनि पिया, उहे मंच ते ई वेठा आहिनि, हुननि खे लठियूं थियूं लॻनि पियूं ऐं डॉक्टर खे बि लठ लॻे थी पई, ख़ान बहादुर खे बि लठ लॻे थी पई, ॿई ज़ख़्मी था थी पवनि ऐं उतां ई हुननि खे इस्पताल में मोकिलियो थो वञे ऐं केतिरा ॾींहं उते जेको आहे भर्ती थो रहे पियो। हिन मीटिंग में सरकारी ऑफिसर्स यानी पुलिस ऑफिसर्स बि बीठा हुआ, जॾहिं इहा ज़ोर ज़बरदस्ती लठियूं हलियूं पिए त उहे अखियूं बंदि करे बीठा हुआ, जीअं अॼु जे टाइम में बंगाल में थींदो आहे। ख़ैर, त इहे अखियूं बंदि करे बीठा रहिया ऐं हुननि वीचारनि खे इस्पताल में पहुचणो पियो। ख़ैर, हमिलो करण वारा जेके आहिनि उन्हनि खे ॾाढी देरि सां अकुल थो अचे पियो ऐं जेॾीमहिल उनखे अकुल अचे थो पियो त उहे ॿई ॼणा उन्हनि ज़मींदार जेके आहिनि उहे ॿिन्ही खां माफ़ी वठण जे लाइ इस्पताल में था पहुचनि ऐं डॉक्टर उन्हनि खे माफ़ थो करे ऐं चवे थो काती काने ॾोह गन वढींदड़नि जे हथ में, जेकॾहिं वण खे कटियो थो वञे हली त उनजो ॾोह कातीअ ते न आहे, लकड़ी ई आहे जेका हुनखे हथो थी ॾिए ऐं उहा कटजण लाइ तयारु थी थिए, यानी भाव खे कटण लाइ तयारु आहे। इन जो ही उदाहरण आहे हिंदू मुस्लिम फसाद करणु या मुस्लमाननि पारां नेताउनि ते हमिलो करणु। डॉक्टर उनखे गले थो लॻाए त जिन जा खून में हथ रंगियल हुआ उन्हनि खे भाउ भेर थो करे पियो। ज़मींदारनि वरी अची करे उते मीटिंग करण जो अर्ज़ु कयो आहे त तव्हां अचो, हिन भेरे असां तव्हांखे पूरी मदद कंदासीं ऐं तव्हांजी मीटिंग उते कराईंदासीं। त डॉक्टर पाण त नथो वञे, उहो चाक चङो भलो थी करे वापसि सिंध जे दौरे ते निकिरी थो वञे हरी, पर जेके कांग्रेस जा ॿिए कार्यकर्ता हुआ उन्हनि ॻोठ ओस्ती मोहम्मद में वञी करे वरी वापसि मीटिंग कई आहे। इन घटना जी ॼाण ॾींदे डॉक्टर चवंदो हो, जॾहिं लठियूं ऐं लोढ़ियूं हलियूं त मूं ते वसकारो थियो, तॾहिं मूं ईअं ई सम्झियो त हाणे पुॼाणी आहे, को दुख या डपु थियमि सो असुल न, मन में मुरकियुमि त मां त भारत जे चरणनि में मां हाणे वञा थो ऐं हीउ जॾो बदन माता जे चरणनि में क़ुर्बान थो थिए। हिन ही मन जी स्थिति जेका आहे उहा डॉक्टर ॿुधाई आहे, इहा बि 1955 में हिकु लेख में लिखी आहे हरी। हलो अॻियां था हलूं। सिंध प्रांत में राजनीतिक हलचल में कमु कंदड़ घणो करे उच कोटीअ वारा हूंदा हुआ, यानी ज़मींदार ऐं प्रोफेसर पढ़ियल लिखियल वकील इहे हूंदा हुआ। संदन क़ुर्बानीअ जो जज़्बो जेको आहे उहो साराह जो हूंदो हो। भले ई सिंध हिकु प्रांत नंढो हो, पर कार्यकर्ताउनि जी जेका तादाद आहे उहा ॾाढी वॾी हुई। सॼे भारत सां जॾहिं आज़ादीअ जे खां पोइ भेंट करणु लॻासीं, यानी इहो विष्णु शर्मा थो लिखे पियो, त वॾे फ़ख़ुर सां चई सघिजे थो त सिंध जा कमु कंदड़ वधीक क़ुर्बानीअ जो मादो रखंदा हुआ। राजनीतिक समझ बूझ वधीक हुई ऐं हुननि पंहिंजे नंढे प्रांत में आज़ादीअ जे यज्ञ में पंहिंजूं चङियूं आहूतियूं
ॾिनियूं हुयूं। इहो सॼो जॾहिं सिंध जो इतिहास असीं पढ़ूं था पिया, हिते त मां तव्हांखे रुॻो डॉक्टर चोएथराम थो ॿुधायां पियो, पर डॉक्टर चोएथराम सां गॾु गॾु सॼी सिंध जे आज़ादीअ जो आंदोलन बि अची थो वञे हली पियो। त उते छा आहे, हिकु डॉक्टर स्वामी गोविंदानंद, जंहिंखे सिंध में असां प्रोफेसर जवाहरमल मनसुखाणी हो, उन पोइ वरी संन्यास वरितो आहे, त क़ाबिल हो ऐं क़ुर्बानीअ जो कोडियो हो, तंहिं हिकु मुखालफ़ित पार्टी ठाही। जॾहिं कमु वधंदो आहे, कार्यकर्ता वधंदा आहिनि, त हिक मां ॿ फाड़ थींदा ई थींदा आहिनि। ऐं असांजे सिंधियुनि में त इहो जेको आहे हिकिड़ो मां चवां त हिकु श्राप मिलियल आहे, त जेॾीमहिल चइनि मां 40 थींदासीं त पोइ उन्हनि खे तोड़ण जी कोशिशि कंदासीं, त यार हीअ वधी वियो हली, हिन जी टंग खे चीज़ हेठि वियारीसि मेंढकनि वांगुरु। त हिते ही कमु जेको आहे स्वामी गोविंदानंद कयो आहे। मूंखे चवणु न घुरिजे, पर इतिहास जेको ॿुधाए थो, जेको किताबु पाढ़े थो, मां उहो तव्हांखे ॿुधायां थो पियो। त उन ई टाइम ते महात्मा गांधीअ जो दौरो आहे सिंध जो, त महात्मा गांधी ॾिसे थो पियो त हाणे कार्यकर्ता वधी विया आहिनि हली, भीड़ वधणु लॻी आहे हली, हाणे हिन में खिच थियणु लॻी आहे हली, त डॉक्टर खे चवे थो पियो त हाणे जेको आहे जेके नवां माण्हू आहिनि, तूं उन्हनि खे वाॻू संभालाए ॾे, त जीअं कमु अॻियां वधे, कमु रुके न। त पाण डॉक्टर जेको आहे सिंध जे प्रेसिडेंट जो वाॻू छॾे थो पियो कुझु टाइम जे लाइ, ऐं ॿिए कुझु कार्यकर्ता प्रेसिडेंट थियनि था पिया। वरी जॾहिं वायुमंडल चेंज थो थिए, थींदो आहे, कंहिंखे लॻंदो आहे की हीअ जेको अध्यक्ष आहे उहो ठीकु न आहे, मां वधीक अध्यक्ष वधीक होशियारु आहियां, मां वधीक कमु करे सघां थो। पर जॾहिं कमु करणु पवंदो आहे, जॾहिं झंडु हलाइणु लॻंदो आहे न, तॾहिं लॻंदो आहे, ख़बर पवंदी आहे त कणिक पीअण लाइ केॾी वॾी ताक़त थी लॻे पई हली। पोइ त झंडु छॾे वेंदा, चई यार तूं ई अची ठाहे, तूं ई हलाए, तूं ई अटो पीस, असां खाईंदासीं। त वायुमंडल बदिलजे थो पियो, त वापसि जेको आहे अची करे डॉक्टर कांग्रेस कमेटीअ जे प्रेसिडेंट जूं वाॻूं संभाले थो पियो हली। तंहिं वक़्तु कांग्रेस जो कार्यकर्ता हुअणु या कांग्रेस जो उहिदेदार हुअणु का वॾी चइजे सोभ वारी ॻाल्हि कोन हूंदी हुई, पर उन जे लाइ वधीक हूंदी हुई कहिड़ी, वधीक छा खपंदो, वधीक खपंदी क़ुर्बानी, वधीक खपंदो सूर सहण जी ताक़त, ऐं वधीक सख़्तियूं सहण जी ताक़त हुअणु घुरिजे। पर असांजे सिंध जा सिंधी जेको आहिनि आज़ादी जा कोडिया हुआ ऐं सूर सख़्तियूं सहंदा रहंदा हुआ। सिंध जे कार्यकर्ताउनि में इनजो जो मादो कुझु वधीक ई हो। ॿियनि प्रांतनि जी भेट में शेवा करण जी अहिड़ी भावना असांखे अॼु जे माहौल में ॾिसणु ॾाढो घटि थी मिले, या मां ईअं चवां त हिकिड़ो अहिड़ो को सपनो था ॾिसूं पिया त असांजा सिंधी एॾी शेवा बि कंदा हुआ, एॾी क़ुर्बानी बि कंदा हुआ हली। आज़ादीअ जी इहा लड़ाईअ जी गुज़रियल कहाणी मिसाल, उनजी कहाणीअ जी मिसल थी लॻे पई, यानी बराबरि कहाणी जी थी लॻे पई। ऐं अॼु बि इन जे जदोजहद खे यादि कंदे कमु कंदड़नि जो उमंग ऐं सचाई असां में लर्जिश पैदा कयो छॾे। जॾहिं डॉक्टर चोएथराम जी जीवनी था पढ़ूं ऐं आज़ादीअ जो संघर्ष था पढ़ूं, त लॻे थो त हा, सिंधियुनि क़ुर्बानी ॾिनी आहे। असांखे अॼु वरी तयारु थी करे बीहणो आहे पंहिंजे समाज जे लाइ, ऐं समाज जे लाइ ई संघ लोक सेवा आयोग जो इम्तिहान असांखे पास करिणो आहे, ऐं असांखे समाज जी सेवा करणी आहे। भली असीं कांग्रेस जा कार्यकर्ता न थियूं, भली असीं भारतीय जनता पार्टी जा कार्यकर्ता न थियूं, पर असीं पंहिंजे समाज जा कार्यकर्ता थियूं। असीं जवान हींअर पूरो संदरो ॿधी करे बीहूं ऐं इहा कोशिशि कयूं त संघ लोक सेवा आयोग जो इम्तिहान पास करिणो आहे, ऐं हिकु कलेक्टर जो, हिकु डिस्ट्रिक्ट जो कलेक्टर थियणो आहे। हर साल में जेकॾहिं 5 ॿार तयारु थी करे असांजे साम्हूं अचनि था, त मां सम्झां थो त उहो ॾींहुं परे न हूंदो जॾहिं हर ऑफिस में असांजा सिंधी ॿार हिकु सुठी कुर्सीअ ते हूंदा ऐं समाज ऐं देश जो भलो कंदा। हिते मां पूरो थो कयां पियो, वरी जल्दी मिलंदासीं डॉक्टर चोएथराम जी जीवनीअ जा अॻियां अध्याय खणी करे। सिंध अलॻि थी चुकी आहे ऐं सिंध में फ़साद वधी विया आहिनि हली, ऐं इन्हनि फ़सादनि कहिड़ो रूप ॾिनो आहे सिंध खे ऐं सिंध जे सिंधियुनि खे, इहो असां अॻिते पढ़ंदासीं। तव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो, पंहिंजा कमेंट्स बॉक्स में ज़रूरु लिखंदा। जेकॾहिं तव्हांखे सुठो लॻे त पंहिंजनि यारनि दोस्तनि साहेड़ियुनि सदुनि मिटनि माइटनि ताईं पहुचाईंदा ऐं उन्हनि खे सिंधी भाषा ऐं ॿोलीअ जे लाइ क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु रहण जी सलाह ॾींदा। इहो अर्ज़ु कंदे मां अॼु जो वीडियो पूरो थो कयां। जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जियनि सिंधियत खे चाहींदा।